अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वलीकार आया सायरा सुमरो आऊं आहियां पिरिया गुल। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ईरान खिलाफ प्रोजेक्ट फ्रीडम प्लस शुरू करण जी धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त अमरीकी तजवीज़नि ते ईरान जो जवाब जल्द मिलण जी उमीद आहे। मामला अॻिते न वधिया त प्रोजेक्ट फ्रीडम ॿीहर शुरू कंदासीं। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम प्लस में वधीक शयूं शामिल हूंदियूं। प्रोजेक्ट फ्रीडम जो घटि मुदे वारो ऑपरेशन ॿीहर शुरू करे सघूं था। ईरान जे परॾेही खाते जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीकी तजवीज़नि ते गौर जारी आहे। हतमी नतीजे ते पहुचंदासीं त आगाह कंदासीं। ईरान डेडलाइन ते ध्यानु ॾियण खां सवाइ पंहिंजो कमु करे रहियो आहे। इस्माइल बकाई वधीक चयो आहे त ख़मीसी राति दुश्मन जी कार्रवाई जंगबंदी जी खुलियल भनकड़ी हुई। ईरानी फ़ौज मुकमल तौर ते ईरान जी सूरतहाल ते नज़र रखियो वेठी आहे। अमरीका ईरान विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में ॿीहर शुरू थियण जो इम्कान अमरीकी अख़बार दावा करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त धुरियुनि विच में हिक सफ़े ते ॿधल 14 नुकाती मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ते कमु जारी आहे, जंहिं तहत हिक महीने ताईं ॻाल्हियुनि जो फ्रेम वर्क जोड़ियो वेंदो। अमरीकी अख़बार मूजिब मसूदे में ईरान जे एटमी प्रोग्राम हुरम्स में चिकताण घटाइण, ईरान जे रीचल यूरेनियम जा ज़ख़ीरा कंहिं टे मुल्क मुंतक़िल करण ते ॻाल्हि ॿोल शामिल हूंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 23 खां 25 मई ताईं चीन जो दौरो कंदो। शहबाज शरीफ चीनी सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म ली चियांग सां मुलाक़ात कंदो। सी पैक वापार सीड़पकारी ऐं ॿतरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ॿिन्हिनि मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ऐं मुआहदनि ते सहीअनि जो इम्कान। वज़ीर आज़म पाक चीन लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते तक़रीबन में बि शिरकत कंदो। सिंध में पानी की शदीद खोट, पंजाब तकरारी लिंक कैनाल खोले छॾिया। पंजाब बिना इतला जे चश्मा जहलम लिंक कैनाल ज़रिए 5000 क्यूसिक ऐं तोनसा 5 लिंक कैनाल ज़रिए 7000 क्यूसिक पानी खणण लॻो। सिंध में पानी जी वधीक खोट पैदा थियण जो ख़दशो। इरसा में सिंध जे नुमाइंदे मामले ते ख़ामोशी अख्तियार करे वरिती। जूनियर जुल्फिकार अली भुट्टो सिविल अस्पताल हैदराबाद पहुची वियो। मुख़्तलिफ़ वार्डन जो दौरो, मरीज़नि ऐं संदनि वारसनि सां मुलाक़ात बि कई। जूनियर जुल्फिकार अली भुट्टो सिविल अस्पताल हैदराबाद जो दौरो करे सहूलियतुनि जी फराहमी जो जाइज़ो वरितो। जूनियर जुल्फिकार अली भुट्टो सिविल अस्पताल में HIV सेंटर जो बि मुआइनो कयो। अमले खां सहूलियतुनि ऐं इलाज जे हवाले सां तफ़सील बि मालूम कया। कराची में फुर मज़ामत ते घोटकी वासी नौजवान कतल, संदसि भाउ ज़ख़्मी। सचल ॻोठ वारे इलाइक़े पंजाब बस अॾे वटि फुर मज़ामत ते हथियारबंदनि फायरिंग करे हिक घोटकी जे रवासी नौजवान मंसूर अहमद शेख खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि संदसि भाउ राशिद शेख ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। जामशोरो वेझो नारी जो लाश मिलियो। थर्मल पावर हाउस लॻ इंडस हाईवे तां हथार लाश जी सुञाणप न थी सघी। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कराए छॾियो। पनो आकिल वेझो पसंज पढ़ण लाइ निकतल नारी जे पलान में 4 औरतूं अगवा। ॻोठ पोठो मां शादीशुदा नारी खेरा महर जी मुबैना तौर सिद्दीक़ महर सां निकिरण बाद धुरियुनि में छिकताण तेज़। नारीबाद पलान में ॻोठ थुमी मां नौजवान जे धुर जे 4 औरतुनि खे हथियारबंद अगवा करे विया। अगवा थियल औरतुनि में मुस्मात दातल, मुस्मात अलावजाई, मुस्मात कायमा ऐं साहबान महर शामिल। वारसनि जो एहतजाज, मुग़वी औरतुनि खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। मलीर में बनींदड़ पानी जे खॾ में वेझंदे बुॾी फौत। गुलशन महमार जे धणी बख्श ॻोठ में 2 ॿारड़ा बुॾी फौत थी विया। फौती ॿारड़नि जी 10 वरनि जे वसीम ऐं 11 सालनि जे ज़ीशान तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त खॾो तामीराती कम लाइ खोटियो वियो हो, जंहिं में ॿारड़ा वेझंदे बुॾी फौत थी विया। मलकानी शरीफ वेझो जवाबदारनि नौजवान खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ खुदाबख्श हिसवाणी भर सां घर ॿाहिरां वेठल शाहनवाज़ सोलंगी बेदर्दी सां क़तल। वारसनि जो लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त संदन नौजवान खे मुनवर हिसमाणी क़तल कयो आहे। कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। शहदादपुर वेझो घर मां 35 लाख रुपयनि जो धाड़ो। ॻोठ फज़ल बागराणी में हथियारबंदनि ॻोठाणे गुलाम शबीर बागराणी जे घर में दाख़िल थी वातनि खे अर्गमाल बणाए वरितो।
हथियारबंद घर वातिन के कमरे में बंद करे 8 तोला सोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार। पुलिस ऐं गड़दड़ियुनि पारां पेरें ऐं फौजी होतनि जी मदद सां पेरा खया विया। हिकु शकी गिरफ़्तार।